नाज़रीन, फैज़गंज में वकीलन पारां सिहत मर्कज़ जे वार्ड में मुबैना ऑफिस कायम करण तां छिकताण तेज़ थी वई आहे। सिहत खाते जे मुलाज़िमनि कम छॾ हड़ताल करे एहतजाज कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अमर शहर खां। जी अमर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, फैज़गंज रूरल हेल्थ सेंटर के वार्ड से वकीलन के कब्जे वाले मामले शिद्दत अख्तियार करे वरती है। रात देर से फैज़गंज पुलिस कार्रवाई कंदे कब्जे हेठ आयल रूरल हेल्थ सेंटर के वार्ड के खाली करण लाइ पहुती त इतला ते फैज़गंज जा सभी वकील पिण वॾे तइदाद में वकील पिण पहुता, जंहिं बैदि पुलिस ऐं वकीलनि में चकिरियूं पिण थींदियूं रहियूं। उन मौके ते एसी फैज़गंज मुस्तक़िम कुरैशी पिण पहुतो, पर पुलिस रूरल हेल्थ सेंटर के कमरे के खाली कराइण में नाकाम रही। ऐं अॼु सुबुह जो जीअं ई रूरल सेंटर जो अमलो पहुतो तो उन्होंने मुकम्मल मेन जेके गेट आहिनि अस्पताल जा बंदि करे छॾिया ऐं कोरोना सेंटर समेत ओपीडी पिण मुकम्मल बंदि करे छॾी आहे। ऐं शहर जे मुख्य चौक पक्का चांग ते धरणो हणी वेठल आहिनि। डॉक्टर शबीर लाशारी, डॉक्टर फिदा लाशारी, डॉक्टर अयाज चयो मूजिबि अस्पताल जे हिक वार्ड ते वकीलनि ताला तोड़े ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। जेसिताईं कब्ज़ो ख़त्म न थींदो तेसिताईं असांजो जारी रहंदो। जॾहिं त फैज़गंज जे बार जे सदर असद राजपर जनरल सेक्रेटरी कलीम शहर मूजिबि त असां एसी जी इजाज़त सां वक़्ती तौर अस्पताल के खाली कमरे में सामान रखियो आहे। वकीलनि मूजिबि असां कंहिं बि क़िस्म जो कब्ज़ो न आहे कयो। जॾहिं त वकील बिरादरी मूजिबि राति SHO असांजे बार जी ऑफिस ते चढ़ाई करे भनड्रा कई आहे, जंहिंजे ख़िलाफ़ असां फैज़गंज SHO ऐं पुलिस ख़िलाफ़ कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदासीं। ॿिए तरफ़ एहतिजाज दौरान ओपीडी बंदि हुजण दौरान दवा दर में लाहींदड़ सभी मरीज़ दरपदर आहिनि, जॾहिं त कोरोना वैक्सीन लाहींदड़ शहरी पिण परेशानी जो शिकार आहिनि। मालूम थियो आहे त वकील बिरादरी ऐं डॉक्टरनि विच में पैदा थियल छिकताण खे ख़त्म करण लाइ DHO खैरपुर ऐं DC खैरपुर अॼु फैज़गंज पहुची रहिया आहिनि। जी अमर शहर अपडेट्स ॾियण लाइ अवां जी महिरबानी।